नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के भिटशा का खबर ॾिना हलूं तो भिटशा जो क़दीमी कब्रिस्तान याकूब शहीद में 4 दीवारी न हुजण करे गंदे पानी ऐं गंदगी जे वट चढ़ियल टाउन इंतजामिया जी नाअहली जे करे कब्रिस्तान में जानवर कब्रनि जी बेहुरमती करण लगा। ज़िले इंतजामिया खां अपील। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। जी जुमन जी, भिटशा जे तारीख़ी कब्रिस्तान याकूब शहीद ते असां मौजूद आहियूं। जेका कब्रिस्तान जी सूरत हाल आहे उहा हिन टाइम सफ़ा जेका चइजे ख़राब थी चुकी आहे। जेको शहर जो गंदो पानी ऐं नालियुनि मां जेको गंदो पानी अचे थो उहो कब्रिस्तान में दाख़िल थी चुको आहे। हिते गंदगी जे सबबि इलाही जेके आहिनि क़बरूं आहिनि जेके मुस्मार थी चुकियूं आहिनि ऐं 4 दीवारी न हुजण करे कब्रिस्तान में कुता ॿिला या के अहिड़ा जानवर आहिनि जेके उहे अचनि था कब्रुनि ते, उहे कब्रूं मुस्मार कनि था। ऐं हिते जा आला हुकाम जेके या हिते ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशे बणियल कई सालनि खां वठी अवाम खे इहो बि चयो वियो हो याकूब शहीद जो कब्रिस्तान कुझु ॾींहंनि में ठारायो वेंदो, लेकिन कंहिं बि अञा ताईं को नोटिस न वरितो आहे। आला हुकाम सां शहरनि खे जो आहे चवण त आला हुकाम जल्द सां जल्द नोटिस वठे जीअं कब्रिस्तान जी बेहरमती खां बची सघे। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।